जरे बि न आहे जंहिं माण्हू वटि का बि शइ कोन्हे को सिंध बैंक वठे थो हर शइ करे थो 1 करोड़ 60 लख में पीर मज़र खां प्लाट वठी सघे थो त माना हू पीर मज़र खां वधीक मुतबर आहे। ठीकु आहे अचो मुंहिंजी पहिरियां मुंहिंजी इन्वेस्टिगेशन कयो ऐं आहे मां डिफॉल्ट आहियां 60-26 असांजो अकाउंट आहे उहो चेक कयो त हिन में घणा करोड़ विया आहिनि वरी 20-36-2 इन जो डिओ सेमीज़ उन जे अकाउंट में तव्हां ॾिसो त घणा करोड़ आहिनि। बाक़ी पीर मज़र जे ख़िलाफ़ मां ॻाल्हाए सघां थो त मां हिन जे ख़िलाफ़ बि ॻाल्हाए सघां थो। मूंखे ॾे चेक बुक ॾे मूंखे सही ॿुधायांव थो सर ॿुधायांव थो हे मुंहिंजो अकाउंट आहे 83-26-7 हा मां बि डिफॉल्टर आहियां उन में पहिरियां अचे मूंखे वधो ॿिए कंहिंखे न ॿिए कंहिंजी ज़रूरत ई कोन्हे का। अचो अच्छा करा मां तव्हांखे करे ॾेखारियां थो त घणे में सौ आहे पुछा कयो बरकत जावरी खां अरे तो हिकिड़ो जरे गो नओं ॿाहिरो हींअर तूं 500 एकड़ जो मालिक आहीं पीर मज़र खां सिंध बैंक वठींदो पीर मज़र खां 1 करोड़ 60 लख में जेको तो प्लाट वठींदो 1 करोड़ 20 लख में दुकान वठींदो किथां पैसा आया सभु जेके बि रहिया आहिनि न पर मुशरफ जे दौर खां वठी हींअर ताईं हा ठीकु आहे मैं नेबा लोगों को बताता हूँ। अरे नवाज शरीफ चीफ ऑफ आर्मी स्टाफ मैं आपको बताता हूँ पहले मेरी इन्वेस्टिगेशन करो फिर दूसरों को करो। अभी क्या है एनी मकसूद कुरैशी डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर दादू नो एनी अथॉरिटी को अख्तियार कोने तो तू पटे वालो भर्ती कर तू मास्टर भर्ती कर तू किरार को भर्ती कर हे जेका पापन थिया गैर कानून थिया हेड किरार की पोस्ट ते मां चवां थो त सेक्रेटरी जो पावर कोने को सेक्रेटरी जो पावर कोने जो हेड किरार जी अपॉइंटमेंट करे मकसूद कुरैशी हेड किरार जी अपॉइंटमेंट कई आहे कहिड़े वजूद सां कोई लिस्टूं पयूं कोई लिस्टूं नेबर ऑफ खणी आहिनि हर शइ करे विया आहिनि वरी ॿीहर मां तव्हांखे दोहरायां थो त अचो पहिरियां मुंहिंजी इन्वेस्टिगेशन करो। अरे नेबर आओ अरे FI वाले आओ पाकिस्तान हमारा है किसी के बाप का नहीं है पहले मेरी इन्वेस्टिगेशन करो फिर कहीं दूसरे के बेहोश लॻो पियो आहे खुदा रसूल जे कसम त मूं वटि एतिरा पैसा कोन्हनि जो मां इस्पताल खणी वञा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल जी ॻाल्हि हे पोड़ो पी मुंहिंजो सुधो पिया भई हे मूंखे छा कंदो मां आओ पाकिस्तान हमारा है किसी के बाप का नहीं है पहले मेरी इन्वेस्टिगेशन करो फिर कहीं दूसरे के करो। के ये धमकी दी तो आगे टंगराई नाली आगे पधराई नाली करप्शन किया के ताई धमकी दी सही हर शइ अॻे पीर मज़र जे दौर में मां इहो करे चुको आहे हींअर चवनि था बरकत जावी चए थो त हिन जी हैसियत कहिड़ी आहे मीर बर आहे मां बिल्कुलु मीर बर जो पुटु आहे हे मुंहिंजो पोड़ो